अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो, मां आहियां फ़याज़ अहमद, तव्हांजो इंग्लिश टीचर। डॉन फॉर द बिगिनर सेशन में डॉन अख़बार मां हिकु नए न्यूज़ सां मां तव्हांजे साम्हूं आहियां। अचो त हिन न्यूज़ खे पढ़ूं ऐं सम्झूं। अॼोको न्यूज़ आहे प्राइवेट स्कूल टीचर्स, जेके ख़ानगी स्कूल आहिनि उन्हनि जा उस्ताद। ऑलमोस्ट एवरी सिटीज़न फेसिस फिनेंशियल इशूज़। घणे क़दुरु हर शहरी मुआशी मसइलनि खे मुंहुं ॾिए थो। ओइंग टू लॉकडाउन थ्रू आउट दी कंट्री। सॼे मुल्क में लॉकडाउन जे करे हर शहरी मुआशी मसइलनि खे मुंहुं ॾिए थो या मुंहुं ॾेई रहियो आहे। ओइंग टू प्रीपोजिशन आहे, जंहिंजी मीनिंग आहे जे करे। The government and various NGOs have been extending financial assistance. हुकूमत ऐं मुख़्तलिफ़ NGOs उहे मुआशी मदद ॾेई रहिया आहिनि टू दी डिज़र्विंग वंस, मुस्तहिक़ माण्हुनि खे। विथ देयर लिमिटेड रिसोर्सिस, पंहिंजे महदूद वसीलनि सां। अचो त हिन खे ॿीहर वरी पढ़ूं। घणे भाङे हर शहरी मुआशी मसइलनि खे मुंहुं ॾिए थो लॉकडाउन जे करे। सॼे मुल्क में लॉकडाउन जे करे हर शहरी मुआशी मसइलनि खे मुंहुं ॾिए थो। दी गवर्नमेंट ऐं मुख़्तलिफ़ NGOs मुआशी मदद ॾेई रहिया आहिनि मुस्तहिक़ माण्हुनि खे। विथ देयर लिमिटेड रिसोर्सिस, पंहिंजे महदूद वसीलनि सां। बट दी प्राइवेट स्कूल टीचर्स हैव बीन सफरिंग बिकॉज ऑफ एक्सप्लॉइटेशन बाय स्कूल ओनर्स। स्कूल मालिकनि जे बेवाजिबी जे करे प्राइवेट स्कूल जा उस्ताद वॾे मुश्किलात में आहिनि या वॾी मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। नो प्राइवेट स्कूल इज़ रेडी टू पे इट्स टीचर्स देयर सैलरीज़। को बि प्राइवेट स्कूल पंहिंजनि उस्तादनि खे पघार ॾियण लाइ तयारु कोन्हे। क्लेमिंग दैट, उहे दावा करे रहिया आहिनि स्कूल्स आर क्लोज्ड, स्कूल्स बंदि आहिनि। स्कूल ओनर्स क्लेम दैट, स्कूल जा मालिक दावा कनि था दे आर हार्डली एबल टू पे यूटिलिटी बिल्स। उहे यूटिलिटी बिल अदा करण जे बि क़ाबिल कोन्हनि। रेंट्स, किरायो ॾियण जे पोज़ीशन में बि कोन्हनि। एंड सैलरीज़ ऑफ नॉन टीचिंग स्टाफ, ऐं नॉन टीचिंग स्टाफ खे पघार ॾियण जे बि पोज़ीशन में कोन्हनि या अहल कोन्हनि। विच इज़ ऑन ड्यूटी फॉर ऑफिस वर्क रेगुलरली, जेको नॉन टीचिंग स्टाफ ड्यूटी ते आहे ऑफिस जे रोज़ जे कमनि में। अकॉर्डिंग टू एन एस्टीमेट, हिकु अंदाज़े मुताबिक़ देयर आर अबाउट 175,000 प्राइवेट स्कूल्स। तक़रीबन 1,75,000 प्राइवेट स्कूल्स आहिनि इन पाकिस्तान में। विथ 2 मिलियन टीचर्स, 20 लख उस्तादनि सां। हू विल ओन देम, ये जेके 20 लख उस्ताद आहिनि उन्हनि जी मालिकी केरु कंदो। दी टीचर्स आर नाउ इन ए डिलेमा, उस्ताद हाणे सख़्तु मुश्किलात में आहिनि। एंड लुक फॉर हेल्प, ऐं मदद जी तलाश में आहिनि। फ्राम एनी क्वार्टर्स, कंहिं बि पासे खां। अचो त हिन खे वरी पढ़ूं। अकॉर्डिंग टू एन एस्टीमेट, हिकु अंदाज़े मुताबिक़ देयर आर अबाउट 1,75,000 प्राइवेट स्कूल्स। तक़रीबन 1,75,000 प्राइवेट स्कूल्स आहिनि पाकिस्तान में। विथ 2 मिलियन टीचर्स, 20 लख उस्तादनि सां। हू विल ओन देम, उन्हनि जी मालिकी केरु कंदो।
दी टीचर्स आर नाउ इन डिलेमा। हाणे उस्ताद सख़्तु मुश्किलात में आहिनि। एंड लुक फॉर हेल्प ऐं मदद जी तलाश में आहिनि, मदद लाइ निहारनि पिया फ्राम एनी क्वार्टर्स, कंहिं बि पासे खां। डियर स्टूडेंट्स, ही डान अख़बार मां हिकु न्यूज़ तव्हांजे साम्हूं मां डिस्कस कयमि। हाणे तव्हांखे घुरिजे त हिन न्यूज़ खे तव्हां बार बार ॿुधो ऐं पढ़ो ऐं सम्झो। हिन मां अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स, ही जेको असीं न्यूज़ पढ़ी आया आहियूं उन मां निकितल वोकेबलरी तव्हांजे साम्हूं आहे। अचो त हिन खे पढ़ूं। अॼोको जेको वर्ड निकितो आहे न्यूज़ मां उहो आहे ओइंग टू। ओइंग टू ग्रामर में प्रीपोजिशन आहे। सिंधी में जी मीनिंग आहे जे करे, इंग्लिश में बिकॉज ऑफ। सेकंड वर्ड आहे एक्सटेंड। एक्सटेंड ग्रामर में वर्ब आहे। एक्सटेंड माना वधाइण। सिंधी में इंग्लिश में मीनिंग अथस इंक्रीज़। वर्ड नंबर 3 आहे एक्सप्लॉयटेशन। एक्सप्लॉयटेशन नाउन, सिंधी में है बेवाजिबी। ओन, ओन वर्ब है। मालकीकरण, इंग्लिश में पजेज़। डिलेमा, डिलेमा माना मुश्किलात, इंग्लिश में प्रॉब्लम। मुश्किलात या मसलो भी असीं इनके चई सघूं था। डियर स्टूडेंट्स, ही वोकेबलरी तव्हांजे साम्हूं आहे एंड हिन खे तव्हां यादि कयो, हिन खे तव्हां सम्झो ऐं पंहिंजे पैराग्राफ में यूज़ कयोसि। आई होप कि तव्हांखे ही न्यूज़ सम्झ में अची वियो हूंदो। एंड हाणे पाण मिलंदासीं वरी नेक्स्ट न्यूज़ में इंशाअल्लाह। थैंक यू डियर।